कहाणीअ जी शुरुआत आदम ऐं हवा सां थिए थी, जिन ख़ुदा जे आवाज़ बदिरां शैतान जे आवाज़ खे ॿुधो। हुननि नाफ़रमानी कई ऐं ख़ुदा ऐं इंसान जे विच में मौजूदु हिकु मुकमल तालुक़ टुटी पियो। उहे पहिरियां इंसान हुआ जिन गुनाह ऐं मौत जो तजुर्बो कयो। शर्मसारीअ खां हुननि पाण खे पननि सां लिकाइण जी कोशिश कई, पर ख़ुदा हुननि ठकणनि सां ख़ुशि कीन थियो। उन जे बदिरां हुन खेनि जानवरनि जे खलुनि जे ठहियल लिबास सां ढकियो। संदुन ओघड़ खे ढकण लाइ पहिरीं कुर्बानी ख़ुदा जे हथां थी। आदम ऐं हवा खे 2 ॿार हुआ, हाबील ऐं काबील। काबील जेको अनाज उपायो हो, तंहिं मंझां ख़ुदा लाइ नज़रानो आंदो। जॾहिं त हाबील हिकु जानवर जी कुर्बानी कई, रत जी कुर्बानी। ख़ुदा हाबील जी कुर्बानी त क़बूल कई, पर काबील जी न। छो? छाकाणि जो गुनाह मौत जी घुर करे थो, ख़ुदा खां धार करे थो। उन जो अज़ालो ज़िंदगीअ जी कुर्बानी घुरे थो। हसद करे काबील हाबील खे मारे इंसान ज़ात खे गुमराहीअ जे रस्ते ते लातो। सदियूं पोइ बुरो दौर आयो जो ख़ुदा चयो त केर बि ज़मीन ते रहण जे लाइक़ु नाहे, को बि न, सवाइ नूह ऐं संदुसि ख़ानदान जे। ख़ुदा नूह खे ही ॿेड़ो तयारु करण ऐं इन पैगाम जे प्रचार करण लाइ चयो। गुनाह जी सज़ा अचण वारी आहे। बचण ऐं ख़ुदा जी बाझ हासिल करण जो हिकु ई रस्तो आहे, इहो ॿेड़ो। माण्हुनि नूह तां ठठोल कयाऊं, एसि ताईं जो आसमान मां मींहुं वठो ऐं पाणी राङा करे वहण लॻो। जॾहिं त माण्हू तयारु न हुआ, ॿोॾ हर इंसान ऐं जानवर खे मारे नास कयो ऐं गुनाह करे दुनिया तबाह थी वई। सिर्फ़ नूह, संदुसि ख़ानदान ऐं ॿेड़ीअ वारा जानवर बची विया। पोइ इब्राहिम ईमान वारनि जो पीउ आयो। ख़ुदा खेसि हुकुम कयो त पंहिंजे पुट खे वठी वञी कुर्बान कर। इहो हुकुम परेशानीअ जो सबबु त हुयो, पर इब्राहिम ख़ुदा खे मञियो। ईमान जो अमली मुज़ाहिरो करे पंहिंजे पुट खे जबल ॾांहुं वठी वियो। इब्राहिम पंहिंजे पुट खे कुर्बान करण वारो ई हो, पर ख़ुदा खेसि रोकियो ऐं पुट जी जाइ ते जानवर कुर्बान करण लाइ मुहैया कयो। जानवर संदुसि पुट खे आज़ादी ॾियारी ऐं उन जी जॻहि वालारी, खून जे बदिले खून ऐं हयातीअ जे बदिले हयाती। 400 सालनि खां पोइ ख़ुदा मूसा खे मोकिलियो त बनी इसराईल खे मिस्र मां कढण जो रस्तो ॾेखारे। मिस्र जे बादशाह फिरौन खे इहो पसंदि न आयो, तंहिं करे ख़ुदा मथुसि 10 अज़ाब नाज़िल कया। आख़िरी अज़ाब में ख़ुदा मौत जे फ़रिश्ते खे उमाणियो त जीअं हर हिकु घर जे पहिरे ते पुट खे मारे छॾे। पर माण्हुनि खे हुकुम मिलियो त हू घेटे खे कुर्बान कनि ऐं उन जे रत खे पंहिंजे दरवाज़नि जे सरदरनि ते लॻाइनि। उन रत खे ॾिसण सां फ़रिश्ते खे मालूम थियो त उन घर जे ॿारनि खे कुर्बानीअ जे वसीले हिफ़ाज़त बख़्शी वई आहे। यहूदी तोड़े मिस्री जेके बि ख़ुदा जे फ़रमान जी इताअत कंदा, तिन जे ॿारनि जी जान बख़्शी वेंदी, ऐं जेके इएं न कंदा त उन राति ईअं थियो जंहिंजी अॻकथी मूसा कई हुई। मिस्र जे उन्हनि घरनि में कुराम मतल हो जेके कुर्बानीअ जे इनकार करे ख़ुदा जे रहम खां महरूम थिया। उन बैदि मूसा क़ौम खे तौरेत ॾिनी, जंहिं में गुनाहनि जे कफ़ारे लाइ तरीक़ो बयानु थियल हो। गुनाहगार कुर्बान करण लाइ जानवर आणींदा हुआ। हथ रखण सां संदुन गुनाह ऐं शर्मसारी निशान तौरु उन जानवर ते मुंतक़िल थी वेंदा हुआ। पोइ जानवर खे ज़िबह करे उन जे रत खे वहायो वेंदो हो ऐं हुन जे गुनाह जो कफ़ारो अदा थी वेंदो हो। बादशाह दाऊद ऐं नबी तौरेत जी पैरवी कंदा हुआ, पर खेनि तइजुब हो त जानवरनि जो रत गुनाहनि जो कफ़ारो करे थो सघे, या छा इहे निशानियूं आहिनि जेके ईंदड़ वक़्त जी निशानदेही थियूं कनि। दाऊद अचण वारे बादशाह ऐं मसीह जी अॻकथी कई, जेको दाऊद जे नसुल मां हूंदो ऐं इख़्तियार जो धणी थींदो, पर पोइ बि हिकु नरम दिल ऐं आजिज़ीअ वारो इंसान हूंदो। हू बेगुनाह, कामिल, बेदाग़ ऐं मैसूम हूंदो। हू तकलीफ़ूं भोगण ईंदो,
ऐं मौत माणे हिकु लाइक़ु क़ुर्बानी थींदो। हू सभिनी खां अज़ीम क़ुर्बानी हूंदो। ईसा मसीह हिकु वाड़े में पैदा थियो, छो त संदुस लाइ जॻहि कोन हुई। बिल्कुलु बेदाग़ हिकु कुंवारीअ मां पैदा थियो, जा बादशाह दाऊद जे शाहाणे नसुल मां हिकु ग़रीब औरत हुई। ग़रीब रेढार ऐं परदेसी नजूमी आया ऐं उन ॿार खे सजदो कयाऊं ऐं शायदि ॾिनाऊंसि त ही वाक़े अचण वारो मसीही आहे, जंहिंजो वाइदो पाक किताब में हो। ईसा मसीह प्यार, सच्चाई ऐं अमन जी प्रचार कई। ग़रीब वाढो त हो, पर निहायत फ़लसफ़ाने ज़हन जो मालिक बि हो। हुन जे अचण सां मज़हबी मुनाफ़िकनि खे तकलीफ़ पहुती, मगर गुनाहगार, ग़रीब, मिस्कीन ऐं पेशेमान माण्हू साणुसि प्यार कंदा हुआ। हुन ॿोड़नि, अंधनि, अपाहजनि ऐं भूत वरतल माण्हुनि खे चाक कयो, इन हद ताईं जो मुअलनि खे बि ॿीहर ज़िंदा कयाईं। हिकु बेघर शख़्स, हिकु भटकंदड़ उस्ताद, हिकु इनकलाबी माण्हू जंहिं ख़ुदा जे आशिक़नि खे भरपूर ज़िंदगी गुज़ारण जी आछ कई। ईसा मसीह ख़ुदा खे पंहिंजो पीउ करे छॾियो ऐं वाज़े कयाईं त क़ादिर मुतलक़ असांखे पीउ वांगुरु प्यार करे थो। ख़ुदा इंसान सां पंहिंजे ॿारनि वारो तइल्लुक़ रखण ते चाहियो, पर हिकु मसइलो हो, हू अञा ताईं गुनाहनि में घेरियल हुआ ऐं ख़ुदा बिल्कुलु पाक आहे। गुनाह जी शुरूआत आदम खां थी, तंहिं इंसान खे ख़ुदा खां धार करे छॾियो ऐं मसीह इहो ॼातो इन तालिक़ जी बहालीअ लाइ छा करणो आहे। यहया ईसा जे बारे में अॻकथी कंदे फरमायो त ही ख़ुदा जो घेटड़ो आहे जेको दुनिया जा गुनाह खणी थो वञे। ईसा उहो मसीह हो जेको वाहिद अज़ीम क़ुर्बानीअ लाइ मुंतख़िब कयो वियो हो, कॾहिं बि गुनाह न कंदड़। हू पाक, निज, कामिल, बेदाग़ ऐं गुनाह जे कफ़ारे अदा करण जो अहल हो। मुजरिमनि जे एवज़ हिकु मैसूम, गुनाहगारनि जे बदिले में पाक। हुन इहो पंहिंजे पीउ लाइ कयो, इंसान ज़ात जे गुनाहनि जी क़ीमत चुकाइण, गुनाहनि जी ग़ुलामीअ खां आज़ादी ॾियण ऐं उन्हनि खे उहो वापसि ॾियण जेको आदम विञाए चुको हो, ख़ुदा सां हिकु कामिल नातो। मसीह सलीब ते जान यहूदियुनि जे करे न ॾिनी, बल्कि पंहिंजे पीउ ख़ुदा जी मर्ज़ीअ सां। ख़ुदा ईसा मसीह जी क़ुर्बानी उहो वाइदो पालण लाइ ॾिनी, जंहिं जूं अॻकथियूं नबियुनि कयूं हुयूं त हू ख़ुदा जो घेटड़ो बणिजी दुनिया जा, तव्हां जा ऐं मुंहिंजा गुनाह खणी वेंदो। पर हुन उते बस न कई। 3 ॾींहंनि बैदि ख़ुदा ईमान रखंदड़नि सां वाइदो कंदे ईसा खे जीअरो कयो त अहिड़े तरीक़े सां हुननि खे बि अबदी ज़िंदगीअ लाइ ॿीहर उथारियो वेंदो। ईसा पंहिंजे पोइलॻनि सां वाइदो कयो त हू ॿीहर वापसि ईंदो, पर हिन दफ़े हिकु जज ऐं बादशाह जी हैसियत में। मसीह इंसान ज़ात लाइ ख़ुदा जो तोहफ़ो आहे त हू पंहिंजे गुनाहनि में मरण करे ख़ुदा खां जुदा न थींदा, पर ईसा जी क़ुर्बानीअ जे एवज़ हिननि जो ख़ुदा सां कामिल नातो बहाल थींदो। पर इहो तोहफ़ो तॾहिं तव्हां जो थींदो जॾहिं तव्हां उन खे क़बूल कंदा।